THN न्यूज़। वॻण ऐं भरपासे में बदअमनी चोट चढ़ी वई। पुलिस चोरनि अॻियां बेवस बणियल। गुज़िरियल राति वॻण जे ॻोठ थैड़ी हाशिम मां चोर मुसाफ़िरनि जी सहूलियत लाइ इंडस हाईवे ते लॻायल मिठे पाणीअ जो नलको बि चोरी करे विया, जंहिं सबबु मुख़्तलिफ़ ॻोठनि मां मिठो पाणी घरनि ॾांहुं भरे वींदड़ ऐं मुसाफ़िर सख़्त परेशान। वॻण पुलिस जी नाअहलीअ सबबु ॻोठ थैड़ी हाशिम मां कुझु ॾींहं अॻु सहाफ़ी बख़्शल ख़ासकीलीअ जे दुकान मां पिणु चोर ताला तोड़े हज़ारे रुपयनि जो सामान चोरी करे विया। थाणे ते इतला ॾियण तोड़े NC दाख़िल कराइण बावजूदु पुलिस चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। ॻोठाणनि SSP कंबर शदात कोट खां मुतालबो कयो आहे त बदअमनी फैलाईंदड़ चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं आवाम सुख जो साहु खणी सघे।